वालो। आहे अजब तिजो खेल निरालो, समझी सगे ना मुंहिंजो मन मत वालो। तोखे ईअं थी पायां जियां चंड ते आहे चकोर, तोखे ईअं थी पायां जियां चंड ते आहे चकोर। कीअं हलाई सतगुर मूंखे तुंहिंजो आहे जोर, कीअं हलाई बाबल मूंखे तुंहिंजो आहे जोर। बाग थिया आहिनि मुंहिंजा भलारा, समेटी नाम सघां इशारा। बाग थिया आहिनि मुंहिंजा भलारा, समझी सघां थी क्षमा तुंहिंजा इशारा। पर सही न सघे थी मुंहिंजी दिलड़ी का कमजोर, पर सही पर न सही न सघे थी मुंहिंजी दिलड़ी आ कमजोर। हलाई सतगुर मूंखे तुंहिंजो आहे जोर, जीअं हलाई बाबल मूंखे तुंहिंजो आहे जोर। सतगुर सां दिलड़ी लाथी, संसाबरम सब पल में मिटाए। सतगुर सां जो दिलड़ी लाथी, संसाबरम सब पल में मिटाए। तुंहिंजी मेहर मया सां हले दुनिया जो दौर, तुंहिंजी मेहर मया सां हले दुनिया जो दौर। जीअं हलाई सतगुर मूंखे तुंहिंजो आहे जोर, जीअं हलाई बाबल मूंखे तुंहिंजो आहे जोर। हिक ॾींहुं जग मां हलणो आहे, सभु कुझु हिकिड़े छॾणो आहे। हिक ॾींहुं जग मां हलणो आहे, सभु कुझु हिकिड़े छॾणो आहे। मालिक जो नाम जपे सो मौजूं माणे अपार, सतगुर जो नाम जपे सो मौजूं माणे अपार। जीअं हलाई सतगुर मूंखे तुंहिंजो आहे जोर, जीअं हलाई बाबल मूंखे तुंहिंजो आहे जोर। तुंहिंजे हथ में दाता मुंहिंजे क़िस्मत जी डोर, तुंहिंजे हथ में दाता मुंहिंजे क़िस्मत जी डोर। जीअं हलाई सतगुर मूंखे तुंहिंजो आहे जोर, जीअं हलाई बाबल मूंखे तुंहिंजो आहे जोर। बोल गोदड़ी वारे घनश्याम की जय, रेलिया वारे राम की जय, ब्रह्म स्वरूप बाबा केला राम साहिब की जय। आशा चवंदी भजन? आशा न तो आरती शुरू करो। आशा चवे थी ना। बोलो जलगांव वाले जानिब की जय। कुछ ऐसी करनी कर प्यारे, जो जन्म न बारंबार मिले। कुछ ऐसी करनी कर प्यारे, ये जन्म न बारंबार मिले। माया तो बहुत मिल जाएगी, गुरु ऐसा न बारंबार मिले।
मिल जाएगी। गुरु ऐसा न बारंबार मिले। एक एक वस्तु से प्यार किया, एक एक वस्तु से प्यार किया प्यार कभी ना ईश्वर से, किया प्यार कभी ना ईश्वर से। तो जन्म जन्म से है बिछड़ा अपने ही पिता परमेश्वर से। तू जन्म जन्म से है बिछड़ा अपने ही पिता परमेश्वर से। मुक्ति तेरे द्वारे बैठी है, जो सतगुरु से एक बार मिले। मुक्ति तेरे द्वारे बैठी है, जो सतगुरु से एक बार मिले। कुछ ऐसी करनी कर प्यारे, ये जन्म न बारंबार मिले। माया तो बहुत मिल जाएगी, गुरु ऐसा न बारंबार मिले। क्यों परम ने तुझको घेरा है, क्यों परम ने तुझको घेरा है। कुछ तेरा है ना मेरा है, कुछ तेरा है ना मेरा है। सामान बरोरा बरसों का, जग चिड़िया रैन बसेरा है। सामान बरोरा बरसों का, जग चिड़िया रैन बसेरा है। तेरा क्या है जो तूने सोच लिया, चाहे जीत मिले या हार मिले। तेरा क्या है जो तूने सोच लिया, चाहे जीत मिले या हार मिले। कुछ ऐसी करनी कर प्यारे, ये जन्म न बारंबार मिले। ये जन्म न बारंबार मिले। बोलो जलगांव वारे जानिब की जय। तारा तारा म्यूट अथई आवाज म्यूट सुभाणे 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 चवंदी आहे, अॼु प्रिपेयर न कयो अथई। न गीता दीदी हली आहे, फोन अची वियो दीदी खे। आरती चओ आरती आरती चओ बेटा। अचे न गीता दीदी। न कई हुई चालू करे छॾियो, आरती चालू करे छॾ न। हा करो न। हिकिड़ो भॼन चओ न संगीता। चई हुई संगीता हाँ जी चवां थी हिकिड़ो भॼन चऊं था जैसे गीता दीदी अचे। न चई हुई तो न आरती ऐं पल्लव करो। हा बरोबर चई चई टाइम थी वेंदो, टाइम थी वेंदो है न। हा 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 चओ चओ आरती चओ। हा चओ अचो आरती करियूं गॾिजियो मुंहिंजे बाबल प्यारे। अचो आरती करियूं गॾिजियो मुंहिंजे बाबल प्यारे। जय जलगांव वारा जय जय राम, जय जय मंडलीअ वारा जय जय। अखंड भंडारा खूब हलन था जलगांव में, बाबे जा अखंड भंडारा खूब हलन था जलगांव में, हलन था जलगांव में। तोखे शेवक ॾाढा प्यारा आहिनि राम जानेकारा हो जी, तोखे शेवक ॾाढा प्यारा भॼन राम जानेकारा हो जी, बाबे जा वचन करा मातो जी। अचो आरती करियूं गॾिजियो मुंहिंजे बाबल प्यारे जी।
जय जय जलगांव वारा जय जय राम, जय जय मंडी वारा जय जय राम। तेरे दर पे लगन मेला, ओ हरदम संतन जा। तेरे दर पे लगन मेला, ओ हरदम संतन जा, ओ हरदम संतन जा। तुंहिंजी जोत में अभाग तुंहिंजी धूणी करामातो जी, तुंहिंजी जोत में अभाग तुंहिंजी धूणी करामातो जी। अचो आरती करियूं गॾिजी मुंहिंजे बाबल प्यारे। जय जय जलगांव वारा जय जय राम, जय जय वारा जय जय मन में वसन दी, तुंहिंजे मन में वसन ॾींहं राति बुढड़ा ऐं बुढड़ी, बुढड़ा ऐं बुढड़ी। तूं सभ जो सहारो आहीं सबखे पियारो, तूं सभ जो सहारो आहीं सबखे पियारो जी। अचो आरती करियूं गॾिजी ओ मुंहिंजे बाबल प्यारे। जय जय जलगांव वारा जय जय राम, जय जय मंडलीअ वारा जय जय राम। तुंहिंजे दर ते अचनि स्वाली, तुंहिंजे दर ते अचनि स्वाली, वञनि न कॾहिं खाली, कॾहिं खाली। तुंहिंजो चोलो कलाधारी तोतां वञा बलहारी ओ, तुंहिंजो चोलो कलाधारी तोतां वञा बलहारी ओ जी। अचो आरती करियूं गॾिजी ओ मुंहिंजे बाबल प्यारे जी। जय जय जलगांव वारा जय जय राम, जय जय मंदिर वारा जय जय राम। मुख मां वजे मुरली ओ कृष्ण प्यारे जी, बाबे जे मुख मां वजे मुरली ओ कृष्ण प्यारे जी, कंवर रम प्यारे जी। तूं सखिन जो सहारो आहीं गोपिन खे पियारो जी, तूं सखिन जो सहारो आहीं गोपिन खे पियारो जी। अचो आरती करूं गॾिजी ओ मुंहिंजे बाबल प्यारे जी। जय जय जलगांव वारा जय 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 राम, जय जय बबल वारा जय प्यारे जय। जय जय राम। तुमने शक्ति दिखिया मुँह कंवर रम हरे राम प्यारे, प्यारे शक्ति दिखिया राम, मुँह रम हरे राम प्यारे प्यारे जी, हरे रम प्यारे जी। ॾींदा सबके सहारो ॾींदा मूंखे बि सहारो जी, ॾींदा सबके सहारो ॾींदा मूंखे बि सहारो जी, ॾींदा संगत के सहारो जी। अचो आरती करियूं गॾिजी ओ मुंहिंजे बाबल प्यारे जी। जय जय जलगांव वारा जय जय राम, जय जय मंडलीअ वारा जय जय राम। आहे हिंद सिंध में नालो कंवरम प्यारे जो, आहे सारे जग में नालो कंवर रम प्यारे जो, कंवर रम प्यारे जो। बोलो जय जय कंवर राम, बोलो जय जय राम जी, बोलो जय जय कंवर राम, बोलो जय जय बाबा राम जी, बोलो जय जय गेला राम जी। अचो आरती करियूं गॾिजी मुंहिंजे बाबल प्यारे जी। जय जय जलगांव वारा जय जय राम, जय जय मंडलीअ वारा जय जय राम। आहे दासन जी वेनती, बख्शो बाबा पंहिंजी भॻती, आहे बख्शो बाबा पंहिंजी भॻती, बख्शो बाबा पंहिंजी भॻती। जपायो दम दम में राम आया शरण तव्हांजे श्याम ओ जी, जपायो दम दम में राम आया शरण तव्हांजे श्याम ओ जी। अचो आरती करियूं गॾिजी ओ मुंहिंजे बाबल प्यारे जी।
जय जय जलगांव वारा जय जय राम। सन्निधि जय जय राम। जय जय हरिद्वार वारा जय जय राम। बोलो मन दे मन ठार की जय। चओ आशा दीदी पल्लो चओ। तू गरीबन को निवाजे आऊं गरीब तेरा, तू गरीबन को निवाजे आऊं गरीब तेरा। पतित पावन भगत वचल तू आधार मेरा, बाबा तू दीदार मेरा। तू गरीबन को निवाजे आऊं गरीब तेरा। अवगुण मोहे बीस अधिक एक गुण नहीं कीनो, अवगुण मोहे बीस अधिक एक गुण नहीं कीनो। सेवा पूजा कर न सकूं निपट भगत हीणो, सेवा पूजा कर न सकूं निपट भगत हीणो। निपट भगत हीणो बाबा निपट भगत हीणो। मन में है जो कूड़ कपट एक चित नहीं ध्याऊं, मन में है जो कूड़ कपट एक चित नहीं ध्याऊं। भाव बिना भक्त हीण मुक्ति कैसे पाऊं, मुक्ति कैसे पाऊं बाबा मुक्ति कैसे पाऊं। तू गरीबन को निवाजे आऊं गरीब तेरा। तन तन की लाज काज पेज राखो राया, तन तन की लाज काज पेज राखो राया। नानक दास है गरीब शरण तेरी आया, दासन दास है गरीब शरण तेरी आया। शरण तेरी आया बाबा दामन तेरी आया, शरण तेरी आया बाबा दामन तेरी आया। तू गरीबन को निवाजे आऊं गरीब तेरा, तू गरीबन को निवाज आऊं गरीब तेरा। तू लालो लाल रतो रत रंग में करुड़े करे केतरा तू नालायक निहार। हाणे जाॾे करी ख़याल से बि रंगो तो पंहिंजे रंग। साईं सतराम दास वचन देवरनि जा दातार, साईं कंवर राम साहिब अदीननि जा आधार। साईं जलगांव वारा जानिब गोदड़ी वारा घनश्याम गरीबनि जा आधार। साईं गेलाराम साहिब रहमी बाबा सारी संगत जा पालनहारा, पूरी करियो प्रेम सां वेंदन दासन बानन गोलनि जी अरदास। कयो कारज रास रखिजो बाग बहार, दुख दर्द सभई कयो नास अर्ज थी संगत। बोल सतगुरुदेव भगवान की। बाबा हरदास राम करियो आशीष, रहे सब जी अचे अचे। बोलो नीलम दीदी बोलो। रे अच्छे बाबा शरण की चूड़ी बचे बचे अच्छे अच्छे अमूल गोवा ॾाढो भारी, सतगुर कर कहाणी सतारी मुंहिंजा चोले वारा कर कहाणी सतारी। उम्र वञे पई गुज़री सारी, नाम तुंहिंजो अचे अचे, नाम तुंहिंजो चित अचे अचे बाबा रहिजी सब जी। जोगी आया तव्हांजे दर ते, दुखड़ा छॾियो सभु मेटे मिटी। जोगी आया तव्हांजे दर ते, दुखड़ा छॾियो सभु मेटे मिटी। बाबा अब पंहिंजीअ में ढके ढके, रोअंदा आया ऐं खिलंदा वञा। हर को ख़ुशीअ मां नचे नचे, रोअंदा आया ऐं खिलंदा वञा। हर को ख़ुशीअ मां नचे नचे, हर को ख़ुशीअ मां नचे नचे। बाबा
रहिजी सब जी अचे अचे दासिन माण्हू आहे उदासी तव्हांजे चरणनि जो आहे प्यासी दासिन माण्हू आहे उदासी तव्हांजे चरणनि जो आहे प्यासी बाबा तव्हांजे वचननि जो आहे प्यासी अंत समय कटो जम जी फांसी नाम तुंहिंजो चित अचे अचे नाम तुंहिंजो चित अचे अचे बाबा रहिजी सब जी अरदास राम कर रहिजी सब जी अचे बाबा अरदास राम करो आसीसा रहिजी सब जी अचे बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। बाबा हरदास राम साहिब जी कथा। बाबा हरदास राम चवंदा हुआ कंहिंखे बि नुक़सान न पहुचायूं। नंढड़े में नंढड़ी किवली हूंदी हुई उनजो बि बाबा ख़्यालु रखंदा हुआ। उन्हनि खे बि बाबा डेली खंडु विझंदा हुआ। ऐं पखियुनि खे अन्न चवंदा हुआ पखियुनि खे अन्न तव्हांजे घर में धन ई धन। अगरि धन खपे त डेली पखियुनि खे पाणी पीआरो पखियुनि खे अन्न खारायो। ऐं चवंदा हुआ गांयुनि जी सेवा करो। ऐं कुतनि खे दरवेश सॾींदा हुआ उन्हनि दरवेशनि जी सेवा करो। ऐं ॾाढो दुख थींदो हुयुनि अगरि केरु जानवरनि खे मारींदो हुयो या जानवरनि खे नुक़सान पहुचाईंदो हो बाबा खे ॾाढो दुख थींदो हो। त हिकु दफ़ो बाबा खे कन में अची सूर पियो त सूर लहे ई न कन में। हाणे डॉक्टर खे घुरायऊं डॉक्टर आयो कन ॾिठई चई तव्हांजे कन में न कन सुपारी हली वई आहे इन करे तव्हांखे सूर वेठो थिए। त हाणे मां तव्हांखे दवा ॾेई थो वञा तव्हां उहा दवा वठो ऐं कन जा ड्रॉप्स ॾेई थो वञा इहे कन जा ड्रॉप्स तव्हां पंहिंजे कन में विझिजो। त सेवादारियुनि जॾहिं राति जो बाबा खे कन में ड्रॉप्स पे विधा त बाबा चई न न इन सां उन जेका कन सुपारी आहे उहा उनखे नुक़सान पहुचंदो उहो मरी वेंदी उनखे तकलीफ़ थींदी। त इहा कन जा ड्रॉप्स मां तव्हांखे न विझण ॾींदुसि। चई बाबा पोइ कीअं ॿाहिरि निकिरंदी? चई हिनखे न मां हलवो पूरी खाराईंदुसि बाबा चवनि था। पोइ सेवादारियुनि खे चयऊं वञो हलवो ठाहे अचो ऐं पूरी ठाहे अचो। पोइ हेतिरी नंढड़ी पूरी हलवो ठाहे आया त बाबा छा कयूं कन जे भरिसां रखी करे सुम्ही पिया राति जो। हाणे हुन कन सुपारी शायदि सिंगी हूंदी बांस हुनजी खुशबू हलवे पूरी जी ऐं सुबुह जो उहो ॿाहिरि निकिरी आई त सभु सेवादारी वाइड़ा थियनि पिया भई बाबा इहो कहिड़ो चमत्कार आहे भई बिना ड्रॉप्स जे तव्हां कन सुपारी खे ॿाहिरि कढी छॾियो। त बाबा ईअं ई चवंदा नफ़रत खे नफ़रत सां ख़तमु न करे सघंदासीं नफ़रत खे प्यार सां ई ख़तमु कंदासीं कीचड़ खे कीचड़ सां ख़तमु न कंदासीं कीचड़ खे प्यार सां ई पाणीअ सां ई साफ़ करे सघो। वरी साॻियो किस्सो थियो बाबा जे शिष्य सां। उहो वेंदो हो बगीचे में गुल पटण अॻे गुल विकिणंदा न हुया अॻे पाण वञी करे पटे ईंदा हुआ पूजा जे लाइ। त ही सेवादारी रोज़ गार्डन में वेंदो हो हुतां गुल पटे ईंदो हो। साॻी अची हिनखे तकलीफ़ थी पोइ हिनखे बि डॉक्टर ड्रॉप्स बि लिखी ॾिना पर हिनखे उहो बाबा वारी ॻाल्हि यादि हुई त छा कयईं वञी बगीचे में मंझंदि जो लेटी पियो ऐं पाण सां हलवो ऐं पूरी खणी वियो। उहो रखी करे सुम्ही पियो हिनजे कन मां बि कन सुपारी ॿाहिरि निकिरी आई। बोल गोदरी वारे घनश्याम की जय। त संतनि जी इहा ई महिमा आहे संत पहिरीं पाण करे ॾेखारींदा आहिनि उनखां पोइ उन्हनि खे ॾिसी ॾिसी पाण ई संगत सिखंदी वेंदी आहे। उहे पाण खे सेखारींदा आहिनि भई कीअं डिसिप्लिन सां हलिजे कीअं सवेल उथिजे कीअं नितनेम सां पंहिंजो सत्संग भॼन कीर्तन सेवा कजे। इहो सभु संत पाण करे करे असांखे सेखारींदा आहिनि। त ईअं बाबा जी लीला हुई। गौशाला बि साफ़ कंदा हुआ त साफ़ थी वञण खां पोइ पाण लेथड़ियूं पाईंदा हुआ। पोइ केरु पुछंदोसि बाबा इहे छा कंदा आहियो साफ़ थी वञण खां पोइ छा कंदा आहियो इहो चईसि असां लेटी ॾिसंदा आहियूं भई मतां न
कुछ कंडो वंडो पियो हुजे ऐं उहो गौ माता खे लॻी वञे त कुछ कंडो हूंदो त पहिरीं असांखे लॻंदो उहो कंडो बि असां गाह मां कढी छॾंदासीं। ऐं वरी गांयुनि लाइ ॾाढो सॉरी दरवेशनि लाइ ॾाढो प्यार हूंदो हुन। उन्हनि खे पंहिंजे हथनि सां खाधो खाराईंदा हुआ। जेको बि खाधो ईंदो हो बाबा सभु मिक्स कंदा हुआ, दाल चांवर भाॼी फुल्का, उनमें पाणी बि विझी छॾंदा हुआ। चवंदा मन खे मथे ते न चाढ़ो, मन खे लाल न करो, मन खे अॼु ए ॾींदव सुभाणे बी घुरंदो, बी ॾींदव सुभाणे परीहं सी घुरंदो। मन चुप न वेहंदो, मन पियो तव्हांखे तंग कंदो, हाणे ही घुर्जे हाणे ही घुर्जे, त मन खे काबू करो। हाणे बाबा छा कंदा, मिक्स करे सॼो खाधो पहिरियों पंहिंजे हथनि सां हिक हिक गुलड़ी खे खाराईंदा हुआ, उन्हनि खे पाणी पीआरींदा हुआ। पोइ अगरि बचे खाधो 2-3 गिरहियूं पाण खाईंदा हुआ ऐं तृप्त थी सुम्ही पवंदा हुआ। चवंदा परमात्मा जेको ॾे उहो अंगीकार कजे। ऐं हिकु दफ़ो इहा कथा सभिनी खे यादि आहे, भई दरवेश गुज़ारे वियो हो, बाबा चयो हुनजो अंतिम संस्कार करो। यादि अथव न इहा कथा? अंतिम संस्कार थियो हुन कुत्ते जो, वरी हुनजो पगड़ियूं थियूं। हा, त हुनजूं पगड़ियूं बि रखियूं। त बाबा खे सभु चवंदा बाबा ही छा? चईंसि ही न पिछले जन्म जो कोई दरवेश हुयो, हिन जन्म में हुनखे कंहिं ग़लति कर्मनि जे करे हुनखे हिनखे सज़ा मिली हुई, त इन करे हिन जूं पगड़ियूं कयोसीं, हिन जो अंतिम संस्कार कयोसीं, जीअं हिनखे मुक्ति मिली वञे। त अहिड़े नमूने बाबा गांयुनि जो पखियुनि जो पाण सां गॾु नंढड़ा नंढड़ा कुतरनि जा बचड़ा हूंदा आहिनि, उनखे गोदड़ीअ में पाण सां गॾु सुम्हारींदा हुआ राति जो। हा, उन्हनि जा वरी ॾंद बि साफ़ कंदा हुया, उन्हनि खे पाण सां गोदड़ी में सुम्हारींदा बि हुया। बरोबर। मूं वटि उहो किताब हरदास राम बाबा जो, अलाए असां घणा दफ़ा पढ़ियो हूंदो, 8-10 दफ़ा पढ़ियो हूंदो पूरी। अच्छा, कीअं हाणे गेलाराम आया, रोज़ हिकु हिकु कथा पढ़ी करे ॿुधाईंदा करो न। न दीदी उहो किताब ई नथो लभजे न, 2-3 ॾींहंनि खां ॻोल्हियां वेठी, उहो किताब मिलंदो कीअं राइट संत टाइम ते। गेलाराम कंवर सां मिलिया, कंवर राम कीअं हरदास राम सां मिलिया, हे सभु संतनि जी एंड ताणी मूं वटि कापी हुई, लिखियल हुयो किताब हुनमें। ई हुयो। वरी हिकु सॼो दफ़ो भुली वियो त अलाए किथे वियो। बुढ़ा मंडली में कंहिं बुढ़ी अम्मा खे इच्छा थी त भई मां चांहि पीआं, त इहे कीअं ॻाल्हाईंदी हुयूं बाबा सां, ईअं सफ़ा माना इहो न कंदी हुयूं, हिसाब न कंदी हुयूं, गुस्से में ॻाल्हाईंदी हुयूं। छो त चवंदा आहिनि ॿुढनि खे थोरो ही छा चइबो आहे, भई हुजे करे ॻाल्हाइबो आहे न, तीअं ॻाल्हाईंदी हुयूं। त किचन जे दरवाजे ते हिकु ॿुढी माता बीठी हुई, बाबा हरदास राम पिया सेवा करनि। पोइ चएसि थी हरदास मूंखे चांहि पीअणी आहे, त तुंहिंजे न किचन में त खंड ई कान्हे। बाबा कीअं थी चए, पोइ बाबा बि मथां चवनिसि था चांहि ठाहे मूंखे बि प्यार, चएसि मां ई चवां थी खंड कान्हे, वरी चई थो मूंखे ठाहे करे प्यार। त बाबा ईअं परीक्षा बि वठंदा हुआ ऐं कंहिंजो सबुर बि चेक कंदा हुआ। पोइ बाबा चवनिसि था तूं वञ त सही अंदर किचन में, ॾिस त सही वञी, खंड ई खंड पई अथई, वञ तूं खाली अंदर। वई अंदर ॾिसे वञी त ॻूणियूं भरियल पयूं हुयूं। त ॾिसी करे वाइड़ी थी वई, चए थी मां अञा हाणे सॼो किचन ॾिसी वियसि, काई ॻूणी न पई हुई, हाणे मां खाली हिनखे थोरो गुस्सो कयो आहे, भई मूंखे चांहि पीअणी आहे, मूंखे शाम जो चांहि खपंदी आहे माना खपंदी आहे। वरी बाबा बि छेड़निसि था, चवनिसि था मुंहिंजे लाइ बि चांहि ठाहे। त बाबा खे अञा गुस्सो थी करे, भई हिते चांहि खंड कान्हे, चई थो चांहि ठाहे, वरी चई थो मूंखे बि पीअणी आहे। ऐं बाबा चवनिसि था तूं वञ अंदर ॾिस त सही, ॻूणियूं भरियल पयूं अथई। बराबरि अंदर वई त छा हुयो, ॻूणियूं भरियल पयूं हुयूं। बोल गोदरी वारे घनश्याम जी। गीता बाबा दीदी, गीता दीदी, जी गीता दीदी, हिन ते हिकु किस्सो तो यादि अचे, असां शांति कुंज में हुआसीं, पोइ जी उते उहो प्रभु जी कान्हनि, बॉम्बे वारा प्रभु जी जेके हींअर हा गद्दी थी आहिनि, उन्हनि जा भाणेजा आया, उहे साईं जन आहिनि, प्रभु जी जा भाणेजा। पोइ असां शांति कुंज में वेठा हुआसीं त जय बाबा उन्हनि खे वाघोली लाइ चयूं, प्रीतम भैया, शोभा दीदी। पोइ मूंखे चयूं आशा तूं वाघोली ॾिठी अथई? पोइ मूं चयो हा जय बाबा मां बि हिकु वञ प्रीतम, आशा खे बि वठी वञ वाघोली, आशा खे बि वठी वञ। पोइ असां चङा 8-9 ॼणा वियासीं
प्रीतम भैया जी वॾी गाॾी हुई, 9 ॼणा खनि मूंखे लॻे थो या 7 ॼणा असां वियासीं। पोइ उते हिनजी मम्मी कंदी आहे न सेवा, राणी आंटी रेशमा जी मम्मी सेवा कंदी आहे न, उन्हनि को उते बिह बॉइल कया हुआ, बिह ठाहिया हुयूं, असां ओचितो 7 ॼणा वियासीं। उन्हनि जे खाधे जी तयारी चालू हुई, मूंखे लॻे थो लॻभॻि 12 खनि असां पहुता हूंदासीं उते वाघोली में। पोइ उते हिकु ॿुढड़ी माता हुई, पोइ हाणे टाइम जेको हूंदो असांखे प्रॉपर उतां जो खाधे जो टाइम न ख़बर आहे। हाणे 7 ॼणा ओचितो वञी लथासीं, असां बि वञी रेशमा जे मम्मी सां किचन में बीठासीं, तकिड़ो तकिड़ो असां 3 लेडीस हुआसीं ऐं 4 जेंट्स हुआ, त असां टई वञी हुनखे हेल्प करण लाइ बीठासीं। त वरी चई हाणे हीअ हिकु भाॼी पूरी नथी थी, ॿिया त मूं भींडियूं तरियूं आहिनि, त भींडियूं कीअं केतिरी बि कर त थोड़ी थी वेंदियूं आहिनि, टुकुड़जी वेंदियूं आहिनि, थोड़ी थी वेंदियूं आहिनि। चई हाणे छा कयूं, त मां चयोमांसि राणी आंटी छा पियो अथव फ्रिज में? चई पीज पिया आहिनि। मां चयोमांसि ॾियो मां जल्दी भाॼी ठाहे थी वठां पीजनि जी। पोइ पीज टमाटे में भाॼी ठाहीसीं। पोइ हाणे थोड़ी रोटीअ खे देरि थी वई, पोइ ॿुढड़ी माता ईअं ईअं कंदी आई, एॾी रड़जी, जीअं चओ था न बाबा वटि हुज हलाईंदा आहिनि, हुज त हलाई, हीअं हीअं कमर ते हथ रखी करे कमर ते हथ रखी करे चए थी ॿियो अॼु खाधो तयारु कोन्हे छा? त प्रीतम भैया चई असां अम्मा आया आहियूं, असां ओचितो अची आया आहियूं, इन करे देरि थी वई आहे, हाणे थींदो पए तयारु थींदो पए। पोइ चएसि थो कुझु त ॾेसि मतां, ॿुढड़ी आहे बुख लॻी हुजे त 5-6 पीस प्लेट में विझी करे हिनखे लूणु ऐं कारो मिर्च लॻाए बिहनि जा ॾिनई। चई अम्मा तेसी खा इहे बीह खा। चई हा खाऊंदी पई आहियां। चई खा इहे बीह। पोइ तेसी हे आशा बि बीठी आहे ऐं शोभा बि बीठी आहे, झटि थी वेंदो खाधो तयारु। असां झटि करे खणी पहिरियों उते खाईंदा आहिनि न किचन जे उते जेके कटा सां खाधो तयारु अथई न, हुजत ते ॻाल्हि थी यादि अची कमर ते हथ रखे बीह रही, अञा खाधो तयारु न थियो आहे त हुनखे जॾहिं 2 टे बिहनि जा पीस ॾिनई राणी आंटी, तॾहिं उहा शांत थी करे। थी विया चङा साल थी विया, मां जय बाबा वटि स्टे कई हुई राति उते, त मूंखे बि वाघोली मोकिलियो। गोदड़ी वारे असां घनश्याम बि जी जलगांव में ॾिठोसीं, हिकु ॿुढी माता ईंदी हुई सतनारायण ते। पोइ बाबा खे ईअं पेरे पई करे पोइ चवंदी हुअसि अञा दुकान नथो ॾी मूंखे, अञा दुकान नथो ॾी मूंखे, ईअं वेही चवंदी बाबा खे। भई भाड़े ते दुकान आहे ऐं जेको लैंडलॉर्ड आहे उहो तंग वेठो करे, ऐं तूं मूंखे कॾहिं ॾींदे दुकान? माना वॾी हुई बाबा खां उमिरि में, ऐं बाबा खे ईअं हुज करे ईअं लॻंदो भई दड़का थी ॾे बाबा खे, अञा दुकान नथो ॾी, अञा दुकान नथो ॾी, ईअं कंदी हर सतनारायण ते। असां त डिॼंदा हुआसीं भई बाबा कुझु चई न ॾेसि, पर बाबा खिलंदा हुआ वेही करे। त हिकु दफ़ो आई सतनारायण ॾींहुं, त सभिनी खे अची मिठाई पई खाराए। सभिनी पुछियोसि भई छाजी मिठाई आहे? चई मूंखे न उहो दुकान मिली वियो, जेको मां बाबा खे चवंदी हुअसि न मूंखे इहो दुकान ॾियो, उहो दुकान मूंखे मिली वियो। ठीकु आहे, वरी 2-3 सतनारायण थिया, वरी शुरू थी वई, चएसि थी अञा घर नथो ॾी मूंखे, अञा घर नथो ॾी। इहो असां अखियुनि सां ॾिठोसीं हिते वाघोली में, अञा घर नथो ॾी मूंखे। त वरी चङा दफ़ा ईअं हलंदो रहियो, 1 सतनारायण 2 सतनारायण, चङा सतनारायण हलंदा रहिया। पोइ आख़िर वरी हिकु दफ़ो मिठाई खणी आई, वरी सभिनी खे विराए थी, ऐं चए थी मूंखे न उहो घर बि मिली वियो, जेको मूंखे वठिणो हो न पंहिंजो घर, उहो बि मूंखे मिली वियो। त बाबा सां हुज करे भई ॾियणो अथई, माना ॾियणो अथई। जीअं ॿार पंहिंजे पिता सां ज़िद कंदो आहे भई मूंखे घर ॾियणो अथई, मूंखे दुकान ॾियणो अथई, त बराबरि बाबा हुन माता जा जेके जेके कम चए पई उहे पूरा कंदा वञनि पिया। बोल गोदड़ी वारे घनश्याम की जय, बोलो बाबा दीदी हरदास अॼु राम साहिब की जय, गीता आज दीदी गजानंद की गीता दीदी जी। अॼु अहिड़ी हुज घर में बि न पाए सघंदासीं न, एतिरी हाँ, हुज जेकी संतनि में पाए बि हुई अॻे। एक्चुअली घर में बि भई कीअं चऊं बसि कीअं भई हली थो वञे। हाँ, सच में अॻे हुजाए तो हुयो, हर कोई हुजाए तो, पाड़े सां बि त हर हिक सां, पाड़े सां बि केॾी हुज हूंदी हुई बरोबर, वेरी ट्रू, सही आहे। अॼु ईअं ख़बर कोन्हे त केरु पासे में रहे थो, फ्लैटनि में केरु नथो रहे, ख़बर ई न आहे। हाँ, ॿी ब्लॉकनि में बरोबर, रहंदासीं, एॾी मौज लॻी पई हूंदी ॾाढी। हाँ, बरोबर। दीदी चलो एग्ज़ाम सुभाणे थी वई तव्हांजी? गीता न दीदी एग्ज़ाम थी सुभाणे वई तव्हांजी? सुभाणे
मंगल ॾींहुं सुभाणे अथव? थींदी एग्ज़ाम। मां चयो त ॾाढो सुठो अच्छा मंगल ॾींहुं थिए त पास। हलो हा बिल्कुलु सुठो छो सुठो। चङा पोइ स्टूडेंट्स आहिनि न त सभिनी जो लाइन लाइन सां अॼु अधु ॼणनि जो थी वियो, अधु ॼणनि जो सुभाणे, त असांखे त 2 दीदी डेट्स सत्संग ॾिनियूं न कंदा हुयूं। सुभाणे? हा सत्संग न कंदा सुभाणे? न सुभाणे 11 बजे आहे ऐं 10 मिंट जो एग्ज़ाम आहे। ऑनलाइन खाली 3-4 भॼन ॻाइण थी वियो। अच्छा थैंक यू हा दीदी ऑल द बेस्ट। थैंक यू बाबा आहिनि गॾु हा ॻाईंदा उहे बिल्कुलु ई, बिल्कुलु। खाली मूंखे अॻियां विहारींदा। ओके थैंक यू। गीता दीदी खे मंडली में सभु कोयल चवंदा आहिनि, उअं ई बि गीता दीदी 100% पास ई अॻु में ई ख़बर आहे असांखे। गीता दीदी मंडली जी कोयल आहे गीता दीदी। बाबा सब बाबा जी रहमत, बाबा जी आसीस। बस हिक ॿिए खे आसीस कर। जय बाबा। सुभाणे 5 बजे जय जय बाबा। बोल शुक माफ।